आहे। सिंधु दरिया में वॾी ॿोॾि जा इम्कान वधी विया आहिनि। इरिगेशन खाते खे अलर्ट रहण जूं हिदायतूं कई वियूं आहिनि। मुल्क जे उतरनि इलाइक़नि ऐं कोहे सुलेमान इन खां अलावा केपी जे जेके ओलह वारा इलाइक़ा आहिनि उते मुसलसल बरसातुनि खां पोइ जाबलू नदी नालनि में चाड़ खां पोइ हाणे टोंसा वटि जेके दरियाई वहकिरा आहिनि उहे 5 लख क्यूसेक ताईं पहुची विया आहिनि। साॻियो ई पाणी डाउन स्ट्रीम में बि छोड़ कयो पियो वञे। ईंदड़ 3 ॾींहनि दौरान पाणी जा इहे वॾा वहकिरा गुडू वटि पहुचंदा ऐं पाणी जॾहिं गुडू वटि पहुचंदो त इहो पाणी 6 लख क्यूसेक ताईं थी सघे थो। हैदराबाद में फैज़ खोसो का सूरत हाल मालूम क्यों था। फैज़ वधिक आगाह कजो। पानी वहकिरा हाणे वधन पिया ऐं सिंधु दरिया में वॾी ॿोॾि जा इम्कान भी वधी विया आहिनि। जी बिल्कुल हमीर, सिंधु दरिया की जो कैचमेंट एरिया है उनमें लाॻीचन बरसातन इंडिया में बरसातन जो उतरिया इलाका आहिनि उन्हनि में बरसातन खां पोइ पाणी वहकिरा जेके आहिनि सिंधु दरिया जा उन्हनि में ओचितो वाध रिकॉर्ड कई वई आहे। सिंधु दरिया में तौसा बैराज वटि पाणी वहकिरनि में ओचितो वाध आई आहे ऐं पाणी जा जेके वहकिरा आहिनि तौसा बैराज वटि उहे 5,04,999 थी विया आहिनि। अपस्ट्रीम ते बि 5,04,999 क्यूसेक पाणी रिकॉर्ड कियो आहे। जॾहिं त तौसा बैराज जो जेको डाउन स्ट्रीम आहे उनमें बि 5,04,999 क्यूसेक पाणी जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वियो आहे। 5 नदी जा जेके वाह आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि कया विया आहिनि। उते जेको आहे उन्हनि जो पाणी बि हेठि छोड़ कयो पियो वञे। उनखां सवाइ सिंधु दरिया में जेको 5 नद वटा पाणी आहे उतां बि पाणी छोड़ कयो पियो वञे। ख़ुदि गुडू बैराज वटि हिन वक़्तु 3,29,762 क्यूसेक पाणी मौजूदु आहे ऐं इहो ई साॻियो पाणी 3,29,762 क्यूसेक पाणी सखर ॾांहुं छोड़ कयो पियो वञे। त सखर गुडू वटि अॻे ई 3 लख खां वधीक पाणी 3 लख क्यूसेक खां वधीक पाणी मौजूदु आहे। त इम्कान इहो ज़ाहिर कयो पियो वञे त ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं यानी 21 अगस्त ताईं इहे वाकिरा वधीक गुडू वटि 6 लख खां टुटी वेंदा। जंहिंखां पोइ जेका सिंधु दरिया में वॾी ॿोॾि डिक्लेयर थी वेंदी। इन सूरत हाल खे नज़र में रखंदे आबपाशी खाते खे हिदायत कई वई आहे त इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ अलर्ट रहे, छाकाणि त अञा ताईं बरसातुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं उतरनि इलाइक़नि ख़ासि तौर ते जेको कोह सुलेमान आहे डेरा गाज़ी खान वारा जेके इलाइक़ा आहिनि उते लाॻीती बरसाति पइजी रही आहे। सिंध में बि बरसाति आहे। सिंध जा जेके कैनाल आहिनि उन्हनि जी खणत लॻभॻि घटि 0 कई वई आहे, छाकाणि त सिंध में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। या मजमूई सूरत हाल जेका ज़ाहिर करे थी त सिंधु दरिया में गुडू बैराज वटि ईंदड़ 3 ॾींहंनि में यानी 21 अगस्त ताईं जेका पाणी जा वाकिरा आहिनि उहे 6 लख खां टुटी वेंदा। जंहिंखां पोइ वॾी ॿोॾि हूंदी सिंधु दरिया में ऐं कचो जेको आहे उहो ॿुॾण जो ख़दशो आहे। गॾोगॾु जेके बंद आहिनि सिंधु दरिया जा उन्हनि खे ख़तरा थी सघनि था। इन सूरत हाल खे नज़र में रखंदे आबपाशी खाते खे अलर्ट रहण जो हुकुम ॾिनो वियो आहे त इन्हनि बंदनि जी कड़ी निगरानी कई। फैज़ इन सूरत हाल बाबति तव्हांखां अपडेट्स मालूम कंदा रहंदासीं। महिरबानी अवांजी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो बि जारी आहे। घर किरण ऐं हादसनि में ॿारड़ी ऐं हिकु औरत फौत थी वई। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। कंबर शदात कोट, कुनरी, फरीदाबाद, ककड़, मटियारी, पलीजाणी, कोटड़ी, गुपचाणी, मिठियाणी, पीर वसण में बरसाति पई। मीरपुर ख़ासि, सिंधड़ी, घारो, मीरपुर, साकरो, केटी बंदर, उमरकोट, ॻाढ़ो ऐं लाॾियूं में बि बरसाति पई आहे। नौशरो फिरोज़, मोरो, कंडियारो, मातली, सेराणी, जमाल शाह, बांधी, दौड़, काज़ी अहमद, खानवाण, शाहपुर जहानिया में भी बरसात पई। थारू शाह, मिठियाणी, पडीदन, कोटलालू, मोरो, फैज़गंज, अकरी चौदगी, करोंडी, वार, बख्शापुर ऐं जैकबाद में भी बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। सखर जी माइक्रो कॉलोनी में बरसात दौरान कचो घर किरी पियो। घर जी छित किरण सबबि पीरसन औरत दबजी फौत थी वई। 3 घर भाती ज़ख़्मी थिया आहिनि। हैदराबाद, बहराम, न्यू छोर, इस्लाम कोट, मीरवा, गोरचाणी, दोदापुर, शहदादपुर, भिरिया सिटी, भिरिया रोड, मोरो ऐं ॿियनि शहरनि में पाणी बीठल आहे रोड रस्तनि ते। लाड़काणो में बरसाति दौरान केतिरा ई घर किरी पिया। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। जैकबाद जे इलाइक़े गढ़ी हसन में बि 2 घर रही पट पइजी विया। ठुल में भी शदीद बरसातुनि सबबि कचनि घरनि खे नुक़सानु पहुतो आहे। मटियारी में 30 खां वधीक घर किरण ऐं मुख़्तलिफ़ हादसनि में 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि।
पलीजाणी में बरसात दौरान 16 घर किरी पिया, 19 खां वधीक घर पाणी हेठि अची विया आहिनि। कंबर में बि घर जी भिति किरी पई आहे। काचे जी बि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿोॾ वारी सूरतहाल आहे। बाडरे में चौपाईमाल जे वाड़े जी छिति किरी पई, नींगर समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसातुनि दौरान हादसा ऐं वाक़िया पेश आया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं शहदाद कोट मां इसाक बोज़दार खां। इसाक, आगाह कजो शहदाद कोट जे कहिड़नि इलाइक़नि में नुक़सान थिया आहिनि, पाणी निकाल थी सघियो आहे शहर मां? हाँ जी अमीर, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। शहदाद कोट में गुज़िरियल 14 कलाकनि खां वठी मुसलसल बरसात जारी आहे। शहदाद कोट में बरसात जेको आहे वॾी तबाही मचाए छॾी आहे। शहदाद कोट जा रोड रस्ता, कोटमू चौक, स्टेशन रोड, शाही बाज़ार समेत जेके बि मॉल आहिनि, घिटियूं आहिनि, मुकमल तौर बरसाती बोर्ड में बुॾी रहिया आहिनि। जॾहिं त पाणी निकाल करण जे लाइ को बि चोगो इंतज़ाम न कयो वियो आहे। हींअर सिंध हुकूमत पारां सिंध में रेन एमरजेंसी क़ाइमु कई, बरसाती एमरजेंसी, हुनजे बावजूदि बि हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि जेको आहे सो गाइब लॻा पिया आहिनि। जॾहिं पाणी निकाल करण जे लाइ पब्लिक हेल्थ खातो ऐं म्यूनिसिपल तालुका एडमिनिस्ट्रेटर अमलदार ताड़े समेत को बि अमलदार हिन वक़्तु ई रोड रस्ते ते असांखे किथे बि नज़र न आयो आहे पाणी निकाल करण जे लाइ। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त न्यू कंगोपाला में सोशल वर्कर आहे नज़ीर सूमरो, हुनजो घर बरसाति में पट पइजी वियो आहे। जो अलीआबाद मालो आहे हुते अली नवाज़ मक्खी जो घर पट पइजी वियो आहे। अहिड़ी तरह सां फसलुनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। जेको ताज़ो कयल रोंबो हुयो उहो मुकमल तौरु विढ़ी वियो आहे, जंहिं करे हारियुनि आबादगारनि खे करोड़े रुपए जो नुक़सानु पइजी वियो आहे। अहिड़ी तरह सां कंबर सागर ज़िले में सभु बरसाति जी तबाही मचाए छॾी आहे। कंबर सागर ज़िले जा जेके बि तालुका आहिनि जंहिंमें नसीराबाद, वारा, मीरो खान, कुबसीर खान, सिजावल जुड़जो, अज़ीबुटो, बाराम, हाकिम शाह समेत नंढनि वॾनि इलाइक़नि में शहरनि में बरसाति वॾी तबाही मचाए छॾी आहे, जंहिं करे शहर जे हर दुकान जे अंदरि पाणी घिरी वियो आहे। जॾहिं सरकारी इमारतुनि, तालुके अस्पताल, म्यूनिसिपल कमेटी ऑफिस, ए सेक्शन थाणो, मुख्तियारकार ऑफिस, असिस्टेंट कमिश्नर ऑफिस समेत जेके बि इदारा आहिनि, पोस्ट ऑफिस, नादरा ऑफिस समेत जेके बि सरकारी इमारतूं आहिनि, ऑफिसूं आहिनि, उन्हनि में पाणी 5 खां 6 फुटनि ताईं बीठल आहे। शहर जे हर रोड ते 5-6 फुटनि खां पाणी बीठल आहे। हर मॉलनि में जेको आहे सो माण्हू अची नथो वञी सघे। जेके बि शहरी आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। बाराड़ी सां शहर जो ज़मीनी राब्तो मुकमल तौरु कटिजी वियो आहे। को बि बाराड़ी जो माण्हू शहर में अची नथो सघे। रोड रस्ता मुकमल बरसाती पाणी में बुॾी विया आहिनि। अहिड़ी तरह शहदाद कोट शहर मुकमल तौरु वीरानी वारो ॾेख ॾेई रहियो आहे। शहदाद कोट शहर जा दुकान, कारोबारी मर्कज़ मुकमल तौरु बंदि आहिनि, जंहिंमें अनाज मंडी, सब्जी मंडी ऐं शाही बाज़ार समेत जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि मुकमल तौरु बरसाति सबबु बंदि आहिनि। हर माण्हू ख़ौफ़ ऐं हिरास विचां शहरनि ताईं घरनि ताईं महदूद थी वियो आहे। सभई जेको आहे सो अलाह कमनि जा घरनि में वर्द करे इहो चई रहिया आहिनि अलाह हाणे करे बरसाति बंदि थिए, ईअं को कारोबार करे सघे। ठीकु आहे, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ इसाक बोज़दार। सखर जी माइक्रो कॉलोनी में बरसाति दौरान घर जी छिति किरी पई, पीरसन औरत दबजी फौत थी आहे, 3 घर भाती ज़ख़्मी थिया आहिनि। इन खां अलावा सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके ॿाराड़ी जा इलाइक़ा आहिनि उते बि कचा घर जेके उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि, वॾे पैमाने ते नुक़सानु थियो आहे। ऐं सखर शहर जे मुख़्तलिफ़ जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे ओल्ड सखर जा मुख़्तलिफ़ रिहाइशी इलाइक़ा, तोड़े कारोबारी जेके इलाइक़ा आहिनि, बाज़ारूं आहिनि, घंटाघर चौक, विक्टोरिया मार्केट समेत, उन्हनि मां पाणी अञा ताईं इंतज़ामिया निकाल नाहे कराए सघी। तफ़सील मालूम कयूं था, असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे सखर मां फारूक सुमरो। फारूक, आगाह कजो, शदीद नाअहली साम्हूं अचे पई मकानी इदारनि ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी। सखर जा ये जेके कारोबारी मर्कज़, रिहाइशी इलाइक़ा आहिनि, पाणी निकाल नथो कयो वञे, करोड़े रुपयनि जी माण्हुनि जी प्रॉपर्टीज़, मिल्कियतूं नुक़सान हिन वक़्तु बर्दाश्त कनि पियूं। बाराड़ी जे इलाइक़नि में छा नुक़सानु थियो आहे? जी अमीर, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सखर जे मसरूफ़ तरीन जेको कारोबारी चौक आहे घंटाघर रोड ते ही गंदो पाणी, ड्रेनेज जो पाणी बरसाति जी पाणी सां मिक्स थी हिते तलाउनि जी सूरत में भेजी वियो आहे। सखर बैराज रोड हुजे, घंटाघर, नमक बाज़ार, नश्तर रोड या वरी विक्टोरिया मार्केट समेत मुख़्तलिफ़ मार्केटुनि में मैरान मर्कज़ में जेको गंदो पाणी आहे उहो भेजी वियो आहे। मां कैमरामैन खे चवंदुसि त तव्हांखे हिते जेको बरसाती पाणी भेजी वियो आहे उनजा नज़ारो ॾेखारे थो। वॾी तादाद में बैराज रोड ते ही पाणी बीठल आहे। सेक्शन थाणे जे
बिल्कुलु साम्हूं जिते गरीबाबाद मार्केट आहे, महरान मार्केट आहे, नश्तर रोड आहे, नमक बाज़ार आहे, विक्टोरिया मार्केट आहे, अनाज मार्केट, फ्रूट मार्केट समेत मुख़्तलिफ़ जेके कारोबारी मर्कज़ आहिनि हिते उहे हिते मौजूदु आहिनि। ही गंदो पाणी, बरसाती पाणी हिते निकाल न थियण सबबु कारोबारी जेके सरगर्मियूं आहिनि शदीद मुतासिर थियनि था। गॾु दुकानदारनि जो चवणु आहे त पाणी दुकाननि में दाख़िल थियण सबबु असांजो लखे रुपयनि जो नुक़सानु थी वियो आहे। असां हिते ताजिर बि मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। बरसाती पाणी निकाल करण जे लाइ इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि। हिन सां गॾु कैमरामैन खे चवंदो त हिते घंटाघर जो नज़ारो बि तव्हांखे ॾेखारे त घंटाघर सां गॾु हीउ जेको बरसाती पाणी आहे हीउ तलाउनि जी सूरत में ॼण के घिटी ॻोठ में पाणी बीठल आहे या वरी कंहिं ॿोॾि सटियल इलाइक़े में हीउ पाणी बीठल आहे। इन सां गॾु ताजिरनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदा हलंदासीं तो हिन पॉइंट ऑफ व्यू ते छा पिया चवनि, इंतिज़ामिया जी कारकर्दगी छा आहे ऐं हुननि जो केतिरो नुक़सानु थियो आहे या वरी कारोबारी जेके सरगर्मियूं आहिनि हुन जूं मुतासिर केतिरियूं थियूं आहिनि। सिर तव्हां ॿुधाइजो त पाणी ही निकाल छो पियो थिए, छा इशू आहे? साईं सभु खां पहिरियों तव्हांखे मां ॿुधायां त असां हीअ सखर मैदान मर्कज़ घंटाघर ते बीठा आहियूं। तव्हां हीउ कोई ॻोठ न आहे, शहर आहे ऐं सिंध जो टियों नंबर वॾो शहर आहे कारोबारी लिहाज़ सां। हीअ असांजी लाशऊरी आहे जो असां वॉन्टेड माण्हुनि खे ॾियूं था जेके असां लाइ कॾहिं कमु नथा कनि। असां ख़ाली जीए फुटो में पूरा आहियूं ऐं हू माण्हू माल चटण में पूरा आहिनि। अॼु सतों ॾींहुं आहे असांजे बाज़ार में पाणी बीठो आहे 2-2 फुट, लखे करोड़ रुपयो नुक़सानु थियो आहे। कोई पुछण वारो कोन्हे। हिकु माण्हू खे रिंग करे बीठा हूं, कमिश्नर खे, DC खे, पब्लिक हेल्थ खे, डिप्टी मेयर खे, लेकिन कंहिं असां खां इहो न पुछो आहे त कजे छा। असां हुनखे चऊं था सेवरेज जो निज़ाम सुठो कयो, इहे पैसा न खाओ, महिरबानी करे कुझु ॾींहं पैसा हिते हणो। न जनरेटर थो हले, न बिजली थी हले, न पाणी थो निकिरे। तव्हां मूंसां अंदरि हलो विज़िट करां तव्हांखे मां। एॾो नुक़सानु थियो आहे तसर खां ॿाहिरि। न उहे कोई असांजे लाइ सिंध गवर्नमेंट थी करे पैकेज या असांजी मदद कई वञे, न काई शइ न। तव्हां पब्लिक हेल्थ या हिन म्यूनिसिपल खे शिकायत कई आहे, उहे आया आहिनि? साईं एॾी शिकायत कई आहे, मूं ख़ुदि पाण रिंगा करे बीठो आहियां, कंहिं फ़ोन नथो खणे ऐं न कोई अचे थो। असां पाण म्यूनिसिपलिटी विया आहियूं, पब्लिक हेल्थ विया आहियूं, कोई पुछण वारो राज़ी कोन्हे। छा उहो इन शहर में नथा रहनि पिया? हुनखे इहा ख़बर न आहे घंटा छा हालत आहे, बाज़ार बंदि लॻी पई आहे, बिजली कोन्हे। असां फ़ोन न कईसीं, उन्हनि खे ख़बर न आहे। उहे इंतिज़ामिया आहिनि, उहे मालिक आहिनि। DC केरु आहे? DC सखर जो मालिक हूंदो आहे। लेकिन करणु आया आहिनि कॾहिं भला? न साईं, न हिन गंदे पाणी में ईंदा विज़िट करणु। हू त चवंदा असांखे साफ़ पाणी ॾियो, फोटू कढायो, असां ईंदासीं। हिन गंदे पाणी में छो ईंदा? न ईंदा, कॾहिं बि न ईंदा। काई उमेदु न आहे। जेसि ताईं असां में शऊर न ईंदो, असां पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु सही न कंदासीं, तेसि ताईं कुझु न थींदो। असां नारनि मां निकिरंदासीं त कुझु थींदो। अच्छा, ही कॾहिं खां इशू हले थो पियो ऐं छा चवंदो तव्हां हिन बरसाती जो ड्रेनेज जो पाणी बीठो आहे? बिस्मिल्लाह रहमान। सभ खां पहिरियों त टाइम न्यूज़ जा असां शुक्रगुज़ार आहियूं त सखर जेको सिंध जो 3 नंबर ते शहर आहे ऐं सखर जी हालत 8 ॾींहं कोई हिते अमलो न पहुतो आहे सफ़ाईअ वारो। ऐं असांजा ई साबिक़ा नुमान इस्लामुद्दीन शेख मेयर जेको एॾी वॾी अरसलान शेख जेको हेॾी वॾी उमेदूं रखियो था, हाणे मेयर मां थियां। बाबा मेयर जो थियो त पहिरीं शहर जी त मालिकी कयो। असां निमाज़ ते कोन था वञी सघूं, असांजे घरनि जे अंदरि पाणी, कारोबारनि जे अंदरि पाणी। आख़िर वञो त वञो काॾे? सफ़ाई त इंसान जो हक़ु आहे न। तव्हां असांखे रोज़गार त न ॾेई सघिया आहियो, तव्हां असांखे घर त न ॾेई सघिया आहियो। तव्हां असांखे जीअण लाइ इहो साफ़ु सुठो पाणी त कढायो जंहिंमें असां हाणे वञी नथा सघूं। एॾो वॾो साफ़ु आहे हिते टुबियूं था हणो। अचो महिरबानी करे ॾिसो त साईं, तव्हां बि असां 2 मिंट बीहो त वबा, वायरस, गैस्ट्रो बीमारियूं करे ॿारनि जे दस्त उल्टियूं इस्पताल वारा एॾा राशि जो ग़रीब माण्हूअ खे त को हक़ु ई न आहे इस्पताल अचण जो। सभु था अचूं जेको हेरा खणी वञी इस्पतालुनि में। सो असांजो चवणु आहे सिंध हुकूमत खे मुतालबो आहे, चीफ जस्टिस खे मुतालबो आहे त हीअ कुझु नोटिस वठी करे सखर में सफ़ाई जो इंतज़ाम ठीकु करायूं ताकी इंसान सुकून सां साफ़ खणे। जी अमीर, हिते जेके ताजिर हुया या शहरी हुया उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿुधो, जो चवणु आहे त बारहा शिकायतूं कयूं आहिनि पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया खे, म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे, पर को बि खड़तेल नाहे निकितो। बदस्तूर जेको ही गंदो पाणी आहे हिते मौजूदु आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको पुलिस स्टेशन वटि पंप स्टेशन आहे उहो बंदि आहे। ॿुधायो पियो वञे त बिजली न हुजण सबबु उहो पंप स्टेशन बंदि आहे। तंहिं करे हीउ जेको इलाइक़ो आहे उतां पाणी निकाल नाहे थी सघियो। जॾहिं त जेको जनरेटर आहे जंहिंजी मद में जेके ज़रिया ॿुधाइनि था पिया त वॾी पेट्रोल जी मद में रक़म कढाई वेंदी आहे, पर उहो जनरेटर बिजली जी बंदिश दौरान न पियो हलाए वञे त हीउ जेको पाणी आहे उहो निकाल थी सघे।
जन पंप स्टेशन बंदि आहे, जनरेटर नथा हलनि, नतीजो जेको आहे उहो शहरनि खे भोगणो थो पए थो। में भी ॾिसूं पिया हिन वक़्तु विक्टोरिया मार्केट घंटाघर जो इहो रोड मुकमल तौर पाणी हेठि आहे। हिन वक़्तु सखर शहर में उस बि निकिती आहे। इंतिज़ामिया खे हिन वक़्तु मिलियो आहे, एतिरी गुंजाइश आहे त इन्हनि कारोबारी इलाइक़नि मां रिहाइशी कॉलोनीज़ मां पाणी कढायो वञे, पर शहरी इहे ई मुतालबो कनि पिया त सखर जो चूंडियल मेयर अरसलान इस्लाम शेख, इतां जा कामोरा DC उहे सभु किथे आहिनि? शहरी हिन वक़्तु सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। सखर जा केतिरा ई इलाइक़ा बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। घोटकी मां सूरत हाल मालूम कयूं था, वीडियो लिंक ते मौजूदु आहे माजिद अली सां गॾु। माजिद, आगाह कजो, छा सूरत हाल आहे? कहिड़नि इलाइक़नि मां पाणी निकाल थियो आहे? कहिड़ा इलाइक़ा अञा ताईं बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि? जीअं घोटकी में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां बरसाति जो सिलसिलो आहे उहो वक़्ते वक़्ते सां जारी आहे, त उन खां पोइ म्यूनिसिपल इंतिज़ामिया घोटकी शहर जे जेके हेठाई वारा इलाइक़नि समेत जेके मथाई वारा इलाइक़ा आहिनि उते बदस्तूर पाणी जेको आहे उहो बरसाती पाणी बीठल आहे। हिन वक़्तु मां स्टेशन रोड घोटकी ते जेको घोटकी जो मशहूरु तरीन ऐं मसरूफ़ तरीन रोड आहे उते मौजूदु आहियूं। उते तव्हां बैकग्राउंड में ॾिसी सघंदा हूंदो त पाणी बीठल आहे, हिते सफ़ाई सुथराई न थी सघी आहे। पाणी निकाल करण जे लाइ इंतिज़ामिया के बि कोशिशूं न आहिनि वरितियूं, पर हुन सां गॾु गॾु घोटकी शहर जो हीउ स्टेशन रोड आहे, न्यू बस स्टैंड आहे, अनूराबाद मॉलो आहे, लखन कॉलोनी, सुमरा कॉलोनी, विटाई नगर, ऐं हुन सां गॾु गॾु हुसैन बेली आहे, रेमूवल रोड आहे। त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको बरसाती पाणी आहे उहो रोड रस्तनि ते बीहजी वियो आहे। पर जीअं असां अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त वॾी ॻाल्हि इहा आहे त घोटकी शहर जेके पब्लिक पार्क आहिनि उनमें पाणी गोॾे जो बीठल आहे, जंहिं सबबु जेके शहरी आहिनि उहे पिणु मायूसी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, उतां बि पाणी निकाल न थी सघियो आहे। ऐं इंतिज़ामिया बदस्तूर घोटकी शहर मां त जीअं फारूक सुमरो सखर मां ॿुधाए रहियो हो त मुबैना तौर ते जेके डीज़ल जी क़ीमत जेको डीज़ल हिन में कढायो वियो आहे, जेको ॿुधाए सफ़ाई सुथराई कराई पई वञे, पर सफ़ाई सुथराई उहा जीअं जो तीअं आहे। उते जेको आहे पाणी निकाल डीज़ल त उते हथ ॾेखारे वञे त डीज़ल इस्तेमालु थिए पियो, पंपिंग स्टेशन हले पई, पर हिन पंपिंग स्टेशन जेके आहिनि उहे ड्रेनेज जा खूह जेके आहिनि मोटर उहे नथा हलनि पिया। पाणी जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल आहे। बैकग्राउंड ॾिसी था सघंदा आहियो, माण्हू जेके आहिनि उहो पाणी रोड मतिलबु क्रॉस करे पाणी मां लही करे क्रॉस करे रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया हिन वक़्तु शहर मां ग़ाइबु आहे। ऐं उन सां अव्हांखे ॿुधायां घोटकी ते घोटकी शहर जी ॻाल्हि आहे। घोटकी शहर जा नंढा वॾा शहर आहिनि जीअं घोटकी, मीरपुर, माथेरो, रेरकी, उबावड़ो, ऐं उन सां गॾु भरपासे जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उते बि जेको आहे बरसाति जो सिलसिलो गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वक़्ते जारी आहे। त उन्हनि इलाइक़नि में पाणी बि वॾी तादाद में बीठल आहे, जंहिं सबबु उतां जा जेके रहवासी आहिनि, दुकानदार आहिनि, शहरी आहिनि, उहे पिणु शदीद परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिविल अस्पताल घोटकी में पाणी बीठल आहे। DSP ऑफिस में तव्हां ॾिसी सघंदा बैकग्राउंड में त हीअ DSP ऑफिस आहे। DSP ऑफिस जे कंप्लेन थियल आहे 15 सेंटर आहे, उते जेको आहे पाणी बीठल आहे, जंहिं सबबु हितां जा जेके माण्हू जेके आहिनि उहे परेशानी खे मुंहुं ॾेई करे ऐं त पाणी मां जो क्रॉस करे वेंदा आहिनि। मुसलसल हिकु हफ़्ते खां DSP ऑफिस में पाणी बीहजण सबबु DSP घोटकी जेको आहे उहो पंहिंजे ऑफिस में न वेही रहियो आहे, कमु जेको आहे उनजो मुतासिर थी रहियो आहे। उन सां गॾु गॾु हीअं मूंखे ॿुधायां त हीअ आहे सिविल अस्पताल घोटकी बैकग्राउंड में आहे। त सिविल अस्पताल घोटकी जेको पार्क आहे उते बि जेको आहे पाणी बीठल आहे, पर इंतिज़ामिया हिन वक़्तु उतां पाणी निकाल न कराए सघी आहे। अहिड़ी तरह घोटकी शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिन में पाणी गोॾे जो बीठो आहे, पर इंतिज़ामिया हिन वक़्तु उतां पाणी निकाल न कराए सघी आहे। पर हिन वक़्तु स्टेशन रोड ते पाणी बीठल आहे, ऐं उन सां गॾु गॾु मुख्तियार कर ऑफिस आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे, पर इंतिज़ामिया निकाल न करे। बरसाति जो सिलसिलो आहे उहो वक़्ते वक़्ते सां बदस्तूर जारी आहे। पर इहो ॾिठो आहे त न्यू बस स्टैंड वारे इलाइक़े मां म्यूनिसिपल जो अमलो पाणी जो निकाल करे रहियो आहे, पर ॿ ॼणा जेके बीठल आहिनि इहे पाणी निकाल करे रहिया आहिनि। पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं लेडीज़ मार्केट आहे, उन सां गॾु गला मंडी आहे, उन इलाइक़नि में जेके दुकानदार जेके आहिनि उहे पंहिंजो पाण पैसा भरे करे उतां मोटर जेको आहे लॻाए करे तो पंपिंग पाणी जेको आहे उतां रोड रस्तनि तां पंहिंजी दुकान जाॾो जेको आहे सो ख़ाली कराए रहिया आहिनि। पर हिन वक़्तु म्यूनिसिपल इंतिज़ामिया नज़र नथी अचे, जिन महिल खां म्यूनिसिपल इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उनजो चवणु आहे त हीउ कमु जेको पब्लिक हेल्थ वारनि जो आहे, पाणी रोड रस्तनि मां निकाल करण जे लाइ उन्हनि खे चयो आहे। पर हिन वक़्तु म्यूनिसिपल इंतिज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ सत नुंहुं वारो जहिड़ो आहे, जंहिं सबबु घोटकी शहर ॿुॾी रहियो आहे, पर इंतिज़ामिया हिन वक़्तु ताईं शहर मां पाणी निकाल करण में बदस्तूर नाकाम नज़र अची रही आहे। ठीक है, आम जिंदगी मफलूज बणियल आहे घोटकी में बि।
अॼु वधीक बरसातुनि जी बि अॻकथी कई वई आहे, पर इंतिज़ामिया, कामोरा, चूंडियल नुमाइंदा, पब्लिक हेल्थ खातो, मकानी इदारनि जो खातो ऐं म्यूनिसिपल जेके कमेटीज़ आहिनि उहे कमु कंदे नज़र न पियूं अचनि। माण्हुनि जा घर, बाज़ारूं, दुकान हिन वक़्तु ॻोठनि जा ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। घोटकी मां असांखे अपडेट कयो माजिद संगड़, महिरबानी अवांजी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। आगाह कयो मांखे त अॼु बि हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़काणो डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में वधीक बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। हाणे इन सिस्टम जो वधीक ज़ोर उत्तर ऐं विचोली सिंध ते हूंदो। आगाह कयो मांखे त ईंदड़ 24 कलाकनि दौरान थरपारकर, लाड़ जे टिनी ज़िलनि ऐं कराची में एतिरी वधीक बरसात न पवंदी, पर नंढनि शहरनि जी जेका हालत आहे उते इंतिज़ामिया को कमु कंदे नज़र न पई अचे। सिंध हुकूमत मुताबिक़ त उते चूंड नुमाइंदा बि इन सूरत हाल जो जाइज़ो वठनि पिया। मशीनरी बि रोड रस्तनि ते मौजूदु आहे, पर हक़ीक़त उन जे उबतड़ आहे। ज़मीनी हक़ीक़तूं जेके फुटेजिस में साम्हूं अचनि पियूं, शहरनि जा शहर, हेठाई वारा इलाइक़ा, रिहाइशी कॉलोनीज़, भरपासे जा जेके ॻोठ आहिनि उहे वॾी तादाद में मुतासिर थिया आहिनि। हाईवेज़ बि हाणे मुख़्तलिफ़ हंधनि ते इन बरसाती पाणी जे हेठां अची वियूं आहिनि। माण्हुनि खे अचु वञ में शदीद ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। आगाह कयो वाक़ई त इन्हनि हादसनि ऐं वाक़िअनि में जेके माण्हू ज़ख़्मी थियनि था, इस्पतालुनि ताईं पहुचण में बि उन्हनि खे ॾुखियायूं पेश अचनि पियूं। घोटकी जी इस्पताल में पाणी बीठल आहे। लाड़काणो जी सिविल अस्पताल जा मुख़्तलिफ़ वार्ड्स उते पहुचण ताईं माण्हुनि खे ॾुखियाई पेश अचे पई। लाड़काणो, शिकारपुर, ख़ैरपुर, नौशेरो फ़िरोज़ जा मुख़्तलिफ़ शहर आहिनि, मोरो, पडीदन, भिरिया सिटी समेत, जितां पाणी अञा ताईं निकाल नाहे थी सघियो। मीरपुर ख़ास, बदीन, मलकानी शरीफ मुख़्तलिफ़ शहर आहिनि जितां पाणी निकाल नाहे थी सघियो। नौशेरो फ़िरोज़ जे मोरो, कंडियारो, आगाह कयो मांखे त ॿिया मुख़्तलिफ़ मिठियाणी, पडीदन समेत शहर आहिनि जिते मुसलसल बरसाति पई ऐं ड्रेनेज जो निज़ाम न हुजण सबबि माण्हू हिन वक़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। भिरिया सिटी मां तफ़सील मालूम था कयूं आफ्ताब कीरियो खां। आफ्ताब, आगाह कजो, बरसाति तमामु घणी पई, पर इहो पाणी जेको बीहंदो पियो वञे, इहो निकाल कराइण जे लाइ इंतिज़ामिया ते